जॾहिं वर्क सस्पेंड आहे उनजे करे उहे तारीख़ूं थियणियूं, पर एटीसी जा जेके केस आहिनि, घणा एटीसी जा केस आहिनि, उहे त मां सम्झां थो पोइ न हलंदा जेसिताईं नओं जज साहिबु अचे। इहे तारीख़नि ते पिया हलंदासीं। सर अमन जे हवाले सां हिकिड़ी नओं जी अपडेट मिली आहे त पुलिस MNA जा जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। इन हवाले सां जेका अॻु भराई थी आहे उन हवाले सां आवाज़ छा चओ? पुश आहिनि ॻाल्हि आहे। मां पहिरियां बि चयो त हिन जी इंक्वायरी थियणु खपे, इन जे तहत इहो पछड़ु खपे। ऐं पुलिस सुठी कारकर्दगी ॾेखारी आहे। जॾहिं पुलिस सुठो कमु कंदी त उनजी तारीफ़ कबी। इहो चङो कमु आहे। ऐं इन सां परे इहा ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त पुलिस अगरि चाहे त कंहिं बि ॾोह ताईं पहुची सघे थी। त इहा सियासी इंटरफेरेंस जे करे, सियासी पुश पनाही जे करे टई केसनि ताईं या क्रिमिनल्स ताईं नथी पहुची सघे पुलिस, त उन में मां सम्झां थो सियासी मुदाख़लत जे करे कोन थी पहुची सघे। पर हाणे इहो साबित थो थिए त अगरि एॾी वॾी वारदात ताईं पहुची सघनि था त हर वारदात ताईं पुलिस अगरि चाहे ऐं उन में सियासी मुदाख़लत न हुजे त पहुची सघे। से उन में नौशहरे ज़िले में बि इलाही वॾो माना कमु थिया आहिनि, धाड़ा लॻा आहिनि, उहा नथी मोटे। ऐं जल्दी जेका आहे सा MNA जी मोटे थी त ॾाढी तस छा MNA जी मौत या कंहिंजी मौत सुठी ॻाल्हि आहे, चङी ॻाल्हि आहे, हुन साराह जोगी ॻाल्हि आहे। पर मां जीअं चयो त इन जो मक़सदु इहो ई आहे न त पुलिस कंहिं बि केस ताईं पहुची सघे थी। पुलिस वटि एॾा वसाइल आहिनि, अगरि उनखे सियासी पुष्ट पनाही ॿियनि खे हासिलु न हुजे, चोरनि खे, धाड़ेलनि खे, पर अनफॉर्चुनेटली चोरनि ऐं धाड़ेलनि खे सियासी पुष्ट पनाही आहे। पुलिस अगरि चाहे त होम मिनिस्टर जे घर ताईं बि पहुची सघे थी त कंहिं साड़ियो आहे, उहा बि उन्हनि खे ख़बर आहे त कंहिं साड़ियो आहे, पर उन्हनि खे उते पहुचणु कोन थो ॾिनो वञे। लॻे थो की तव्हां ॻाल्हि कई त जेको आहे GDA जो इजलास अञा कोन थियो आहे, अञा माचो कोन थियो आहे। असां अञा थी उते उन पेशी खां हिन पेशी ताईं हिते ई आहियूं। कराची वेंदासीं, GDA जो इजलास थियो त पोइ लाइबल खां वधीक मां पंहिंजो मौक़िफ़ ॾेई चुको आहियां। उनखे रिपीट नथो करणु चाहियां। नेशनल पीस पार्टी जो मौक़िफ़ ॾेई चुको आहियां। DA जो मौक़िफ़ उन मीटिंग खां पोइ अची वेंदो। सर ही वकीलनि जो जेको तहरीक हले पई ऐं सखर में वकीलनि ते जेको हमिलो थियो उन में जेको आहे जेको मीडिया ते सोशल मीडिया हले पियो त जेको आहे पी पार्टी जा अॻुवाणी ज़ियाउल अंजार जा जेको आहे माण्हू आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो त तहरीक खे जेको आहे रुॻा तरीन जी ॻाल्हि कोन्हे को, पर सिंध में हर चोर धाड़ियल खे हिननि जी पुष्ट पनाही आहे, हुकूमत जी पुष्ट पनाही आहे। ऐं पुलिस जीअं मां चयो त कारकर्दगी अगरि ॾेखारणु चाहे त ॾेखारे सघे थी, पर किथे ही चोरनि जे थ्रू, किथे धाड़ियनि जे थ्रू, किथे पुलिस जे थ्रू माण्हुनि जे मथां हावी था थी वञनि। हीअ जेका माफ़िया आहे इहा हर हिसाब सां कमु थी करे, किथे चोर थी इस्तेमालु करे, किथे गुंडा थी इस्तेमालु करे, किथे धाड़ियल थी इस्तेमालु करे, किथे पुलिस थी इस्तेमालु करे, त माण्हू इहे यकबाल हुजनि पूरे सिंध खां। सर जेको ज़मीनी सुवाल हुयो जेको अदे कयो त नुसरत फिरोज़ जे मेन चौक तां मोबाइल मार्केट मां 2.5 खां 3 करोड़ जी चोरी थी, जंहिंजे लाइ 2 महीननि खां दुकानदार एहतजाज कनि पिया, पर 29 हज़ार ताईं वापसि थियो। SP साहब जे मां ॿुधी प्रेस कॉन्फ्रेंस, SP साहब चयो त उन ते पछतायूं ऐं होपफुली अगरि पछताइनि त उहा बि रिकवरी थियणु खपे। सभु रिकवरियूं थियणु खपनि। आम माण्हू जी बि रिकवरी थियणु खपे, रुॻो MNA जी रिकवरी न थियणु खपे, पर पुलिस जो फर्ज़ु आहे हर माण्हू जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु। आख़िरी सुवाल आहे त सियासी हवाले सां जेको हींअर वायुमंडल चवंदा त मथी सतह ते डिसंबर जो महीनो ऐं नवंबर जो महीनो अहम आहिनि, तव्हां पहिरियां बि चयो हिन हवाले सां कुझु चवणु चाहींदो? मां त घणे वक़्त खां बि चयो त नवंबर डिसंबर अहम महीना थींदा, ऐं मां घणे वक़्त खां बि चयो त 26 खां पोइ 27 तरमीम बि ईंदी, त हाणे 28 तरमीम जी हींअर खां तयारी शुरू आहे। ऐं 28 तरमीम डिसंबर में अचे या जनवरी में अचे पर अचड़ी आहे, पोइ उन में बि कुझु रहिजी वियो त 29 तरमीम बि ईंदी। पर जेको बि करिणो आहे उहो कबो, जेका मथे सूरत हाल नज़र पई अचे, त उन में हाणे असल टेस्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेका जमहूरियत जी पाण खे चैंपियन सम्झंदी आहे, हाणे असल टेस्ट त हुनजो 28 29 तरमीम में अचिणो आहे। 27 में त गिव एंड टेक थी वई, कुझु ॾिनोसीं कुझु वरितोसीं, पर हाणे असुलु इम्तिहान हाणे अचिणो आहे, पोइ ॾिसूं त पीपल्स पार्टी कहिड़े करवट थी बीहे।
थैंक यू सर।